मुझे खिलाफ जेकी जोही तालके में प्रोपेगेंडा पती हले या जोही तालके में मुझे खिलाफ जेकी हड़ताल पती थे ऐं मूं ते लानतूं पतियूं विझजनि। असल में इहा ज़मीन असांजी आहे। इहा ज़मीन मुंहिंजे घर वारे तॾहिं एमपीए न हुयो, जॾहिं मां बि एमपीए कोन हुअसि, ज़ाहिर आहे मां पंहिंजे घर वारे खां पोइ एमपीए थी आहियां। मुंहिंजे घर वारे इहा ज़मीन वरिती हुई, मुख़्तलिफ़ जेको आहे सो माण्हुनि जे नाले कई, इहे 4 खाता हुया जंहिंमां 2 हुननि जा दोस्त हुया, 2 असांजा मुलाज़िम हुया। उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि सभिनि असांखे खाता ट्रांसफर करे असांखे ॾिना ऐं हर माण्हू खे ख़बर आहे त इहा ज़मीन असांजी आहे। ऐं जेको आहे सो कब्ज़ो था चवनि त मूं कयो आहे, असल में कब्ज़ो त हुननि कयो आहे न मुंहिंजी ज़मीन ते, मां कब्ज़ो कॾहिं कयो? इलाही सालनि खां हो पे था खणनि, कब्ज़ो हुननि जो आहे। मां इलाही फॉरमनि ते उन्हनि खे चयो त बाबा अचो तव्हां ॻाल्हियूं कयो, कब्ज़ो तव्हां वटि आहे, कागज़ मूं वटि आहिनि, त इन्हनि जो हिसाब किताब थिए ऐं तव्हां जेको आहे मूंखां जेको आहे सो इहा ज़मीन ख़रीद कयो। पर हुननि हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधी। इन्हनि में इलाही बिरादरियूं आहिनि, मरी बिरादरी आहे, गोपांग बिरादरी आहे, भुरगड़ी बिरादरी आहे, लुंड बिरादरी आहे ऐं भुरगड़ी बिरादरी आहे, खोसा बिरादरी आहे, इलाही बिरादरियूं आहिनि, 9-10 बिरादरियूं आहिनि। इन्हनि मुंहिंजी ज़मीन में उहे माण्हू अचनि था। 150 एकड़ ज़मीन आहे, तक़रीबन 300 जरे बनी थी ज़मीन थी थिए। उन खां पोइ खोसा बिरादरी जेको आहे उहे ॻाल्हियुनि में आया, उन्हनि सरदार रफ़ीक अहमद जमाली वटि आया। सरदार रफ़ीक अहमद जमाली साहब फ़ैसिलो कयो त ठीकु आहे, ज़मीन डॉक्टर सजीला जी आहे ऐं कब्ज़ो तव्हांजो आहे। हाणे तव्हांजे कम जी त ज़मीन ई न आहे न, कागज़ हुन वटि आहिनि, कब्ज़ो तव्हां वटि आहे। सो इन जो जेको आहे सो लिखाए उन्हनि खां वठो ऐं हुननि खां ख़रीद करे वठो। उहो खोसा बिरादरी ॻाल्हियुनि में आया। सेठ यामीन खोसो जेको आहे जोई जो नोटेबल माण्हू आहे, उन्हनि जो माण्हू हुयो रहीम खोसो, उन्हनि सरदार रफ़ीक अहमद जमाली वटि फ़ैसिलो करायो। 27 एकड़ या 26 एकड़ ज़मीन ई उन्हनि फ़ैसिलो करायो ऐं जेको आहे सो हुननि मूंखां ज़मीन ख़रीद कई। हाणे मां इहो थी चवां त जेके ॿिया माण्हू आहिनि उहे बि ज़मीन मूंखां ख़रीद कनि न, पर कब्ज़े जी त हरू प्रोपेगेंडा आहे, हरू मुंहिंजे लानतूं था विझनि। इन्हनि जो जवाबु मूंखे ॾियणु बचे थो, पर मां हिकिड़ी सियासी औरत आहे, शरीफ़ ख़ानदानी औरत आहे ऐं मां इन्हनि खे जवाबु ॾियां थी, पर मां नथी चाहियां त मां इन्हनि खे जवाबु ॾियां। मूं वटि तव्हां हिननि खां पुछो जेके इहे चवनि था मूं कब्ज़ो कयो आहे न, अगरि हिननि वटि कागज़ात आहिनि त मूंखे पेश कनि। अगरि हिननि वटि कागज़ात आहिनि त मां हिमल ई विथड्रॉ थी कयां, तव्हांजे तवसुस आहे मां हिमल ई विथड्रॉ थी कयां ऐं मां चवां थी त कब्ज़ो बि हिननि जो आहे त ज़मीन बि हिननि जी आहे। अगरि मूं वटि कागज़ात आहिनि त मां पेश थी कयां। जेको फोरम ओपन फोरम आहे, जे फोरम ते चवनि मां हिन सां अचण लाइ तयारु आहे। DC साहब ॾे अचनि, SP साहब ॾे अचनि, सरदारनि वटि अचनि, सरदार रफ़ीक अहमद जमाली वटि अचनि, जंहिं वटि बि अचनि, त मां उन फॉरम ते अचण लाइ तयारु आहियां। ज़मीन असांजी आहे, मूंखां ख़रीद करे वठनि, बाक़ी मां पंहिंजी ज़मीन त कोन छॾींदसि न। इहो ई मुंहिंजो मौक़िफ़ आहे। वॾी महिरबानी।